अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि बाबति नामियारो लेखक GN मुग़ल लिखे थो। सिंध सां मरकज़ी हुकूमत जूं नाइंसाफ़ियूं घटिजण बदिरां वधी रहियूं आहिनि। सिंध जूं क़ौमपरस्त पार्टियूं ऐं पाणी माहिर सिंधु दरिया ते नवनि वाहन जी अॾावत ख़िलाफ़ हिन वक़्त ताईं एहतिजाज कंदा रहिया आहिनि, पर हाणे अहिड़ियूं शिकायतूं कुझु ॿियनि हल्कनि खां बि अचणु शुरू थी वयूं आहिनि। रिपोर्टूं आहिनि त वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे तरक़ियाती मनसूबनि खे नज़रअंदाज़ करे रही आहे, या त घटि रक़म रखी रही आहे, या उन्हनि खे मुकमल तौर ते नज़रअंदाज़ करे रही आहे। इन सिलसिले में ताज़ो मालूमात इहा आहे त वफ़ाक़ी तरक़ियाती प्रोग्राम तहत सिंध में सिर्फ़ु चंद मनसूबनि लाइ 2 अरब रुपया जारी कया विया आहिनि, जॾहिं त बाक़ी मनसूबनि खे मुकमल तौर ते नज़रअंदाज़ कयो वियो आहे। मिसाल तौर उन्हनि हल्कनि मूजिबि 5 महीननि दौरान वफ़ाक़ जे तरक़ियाती प्रोग्राम में शामिल सिंध जे मनसूबनि लाइ 76 अरब 97 करोड़ रुपया मुख़्तस कया विया हुआ, पर हाणे रुॻो 2 अरब 15 करोड़ रुपया जारी कया विया आहिनि, जॾहिं त बाक़ी मनसूबा नज़रअंदाज़ कया विया आहिनि। वधीक रिपोर्टुनि मूजिबि वज़ीर अज़म जे प्रोग्राम में ॿोॾि मुतासिरनि लाइ घरनि जी तइमीर लाइ मुख़्तस कयल रक़म मां अञा ताईं 1 रुपयो बि जारी नाहे कयो वियो, जॾहिं त ॿोॾि मुतासिर 833 स्कूलनि जी मरमत लाइ मुख़्तस कयल 5 अरब रुपयनि मां 1 रुपयो बि जारी नाहे थियो। अहिड़ी तरह हैदराबाद पैकेज लाइ रखियल 5 अरब रुपयनि मां अञा ताईं 1 रुपयो बि न ॾिनो वियो आहे। कराची पैकेज लाइ रखियल 10 अरब ऐं ग्रीन पाकिस्तान मनसूबे तहत सिंध लाइ रखियल 21 अरब रुपया न मिलिया आहिनि। हैदराबाद में वाटर सप्लाई ऐं फिल्टर प्लांट लाइ रखियल 1 करोड़ रुपयनि मां रक़म जारी नाहे थी। हिक ॿी रिपोर्ट मूजिबि सिंधु दरिया खे ज़हरीले पाणी खां बचाइण लाइ तयारु कयल मनसूबे लाइ 1 रुपयो बि जारी न कयो वियो आहे। RBOD राइट बैंक आउटफॉल ड्रेन प्रोजेक्ट गुज़िरियल 23 सालनि खां बहिरान जो शिकार आहे। जेतोणीकि उन मनसूबे लाइ 10 करोड़ रुपया रखिया विया आहिनि, उन सां गॾोगॾु LBOD जी बहाली ऐं बहितरी लाइ 10 करोड़ रुपया रखिया विया, रक़म जारी न कई वई आहे। उन खां अलावा कालरी बाग फीडर ऐं किंजर ढंढ जी बहितरी लाइ 1 अरब रुपया रखिया विया आहिनि, पर उन मां बि रक़म जारी नाहे कई वई। को बि फ़ाइदो न थियो ऐं उन्हनि मनसूबनि जी हालति जीअं जो तीअं आहे। उन मौक़े ते मां LBOD ऐं RBOD जे बारे में कुझु मालूमात ॿुधाइणु चाहियां थो, जंहिं ज़रिए पंजाब जो गंदो पाणी सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां गुज़रंदो समुंड में छोड़ कयो वेंदो हो, पर उहो ग़लति तरीक़े सां कयो वियो। जिते उहो गंदो पाणी कैनाल ज़रिए समुंड में छोड़ कयो वेंदो हो, उते समुंड जे पाणी जी सतह कैनाल जे पाणी जी सतह खां वधीक हुई। उन करे उहो पाणी अक्सर करे समुंड में दाख़िल थियण बदिरां वापसि कैनाल में अची वञे थो। सिंध जी काफ़ी ज़मीन उन पाणी जे करे तबाह थी चुकी आहे। अहिड़ी तरह बलूचिस्तान जे हिकु मख़सूस इलाइक़े जो गंदो पाणी RBOD मां सिंध ॾांहुं उछलायो वियो। उहो गंदो पाणी बलूचिस्तान जी सरहद खां सिंध जे ज़मीननि ॾांहुं वञे थो। मंछर ढंढ सिंध जी हिकु वॾी ढंढ हुई, जंहिंमें मच्छी जो वॾो तइदादु मौजूदु हो, पर जॾहिं बलूचिस्तान मां उहो गंदो पाणी ढंढ में वियो त उन ज़हरीले पाणी सबबु मच्छियूं मरी वियूं ऐं हिकु मरहले ते उहा ढंढ मुकमल तौर ते ख़ाली थी वई। मच्छी जी खोट सबबु हिते जा माहिगीर वॾी हद ताईं बेरोज़गार थी विया। सिंध में रुॻो हिकु ई ज़ुल्म न थियो, ॿियूं बि केतिरियूं ई ज़ालिम कारवायूं थियूं, जिन बाबति हिते जे माण्हुनि खे अञा बि घटि ॼाण आहे। उन्हनि मां हिकु ॻाल्हि इहा आहे त आऊं उन्हनि ॾींहंनि में सिंध जे हिकु अहम आपाशी मनसूबे सां वाबस्ता हुअसि त हिते पंजाब जे आपाशी खाते जे हिकु दोस्त मूंखे ॻुझो इतलाह ॾिनो त पंजाब मां वधीक गंदो पाणी सिंध में उछलायो पियो वञे। सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि बाबति ई असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं GN मुग़ल जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।